कराची मलीर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। नजीब अहमद ख़ासकैली जी रिपोर्ट मुताबिक़ सोराबकोट टाउन जे अवाम टाउन चेयरमैन नाला अब्दुर्रहीम ख़िलाफ़ रेफरेंडम ॾेई छॾियो। कलम धड़नि सां यकजहतीअ जो इज़हार। सोराबकोट टाउन जे चेयरमैन नाला अब्दुर्रहीम पारां साफ़ी नबी बख्श ख़ासकैलीअ खे हरजाने वारे नोटिस उमारण ऐं कलम धड़नि खे हिरासान करण ऐं साफ़ियुनि जी किरदार कशी करण ख़िलाफ़ लासी ॻोठ में बिस्मिल्लाह चौक खां गॾा प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत करे कलम धड़नि सां एके जो इज़हार कयो। अॻवाननि में सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िला ओलह सदर रजब मक्सी, कराची एक्शन कमेटी जे अॻवान डॉक्टर अल्ताफ़ मेमन, अवामी तहरीक जान डायरी नून लीग जे ग़ुलाम सरवर तुनियो, फंक्शनल लीग जे फेरोज़ पंवर, जमायत इस्लामी अब्दुल सत्तार बरफत, समाजी अॻवान अली बाबा पंवर शाहिद, मुख़्तलिफ़ प्रेस क्लब जे साफ़ियुनि में मीर अली गौहर बलोच, जयराम परियार, गुलशेर बारीचो, आल पाकिस्तान मीडिया काउंसिल कराची डिवीज़न चीफ ऑर्गेनाइज़र मीर मूसा चना, सनाला काकड़, उबैद शाह, सफदर अबड़ो, दीदार चांजो, नज़ीर हुसैन वधियो, अब्दुल वहाब पहोर शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे अॻवाननि चयो त टाउन चेयरमैन जी अहिड़ी हरकत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त असां हर माज़ ते साफ़ियुनि सां गॾु आहियूं। टाउन चेयरमैन जी का बि दादागिरी बर्दाश्त न कई वेंदी। की सरकार, लाठी गोली की सरकार, उनके लाला रेंज गुंडागर्दी